भेण सुणियो अथम अॼु माणक ऐं सोझर वारा वापसि वरिया आहिनि। हा धी, अॼु 12 ॾींहंनि खां पोइ वरिया आहिनि। वरी कॾहिं वेंदा? जवार ते माणक खे चइजां त राजा जे पीउ खे बि पाण सां गॾु वठी वञे। हाणे हिते ढोरनि में की न रहियो आहे। अधी आऊं त चवंदसि तव्हां बि हिकिड़ी होड़ी वठी छॾियो, वक़्तु सुठो गुज़रंदो। होड़ी वठण लाइ दिलि त घणो ई चवे थी भेण, पर हुन लाइ 2 ॾोकड़ खपनि। ऐं त ॼाणो था त असांजो पेट गुज़ारी केॾो मुश्किल सां थो थिए। हा आऊं पंहिंजे माणक पुट खे मुंहिंजो न्यापो ॾींदसि। भेण ऐं जी असांजे मथां भलाई थींदी, थोरो थींदो, ऐं माणक खे ज़रूर चइजां। तूफान अची रहियो आहे, बारिश ईंदी, अम्मा मरी वई, बाबा भी मरी वियो, तू भी मरी वेंदे, तू भी मरी वेंदे। तू भी मरी वेंदे, मां भी मरी वेंदा, सब मरी वेंदा। पानी तो बारिश ईंदी, बाबा मरी विया। माझी वो माझी वो माझी वो माझी वो ओ माझी वो। अबा माणक कमकाज पोइ पियो कजां, तेरी मुंहिंजी सुन त मां कुझु लायो आहियां। हाओ काका, हिकिड़ो मिनट अचां थो। अबा यो मच्छी कटी रख। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।